बे न्यूज़ में खबरनि अपडेट जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कयूं पिया भिटे शाह खां। ज़िला मटियारी यूसी फ़कीर नूर थियाणीअ जे ॻोठ मेवो साहिवाल जे बॉयज़ गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जेको ज़बून हाली जो शिकार बणियल आहे, शागिर्दनि ऐं ॻोठाणनि समेत सरापा एहतजाज। उन मौके ते खमीज़ो साहिवाल ऐं नंढड़े शागिर्द मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे स्कूल में गॾह ऐं बकरियूं मीहूं पिण बीठल आहिनि। स्कूल जी चौधीवारी बि न आहे, शागिर्दनि लाइ पीअण जो पाणी बि न आहे, बाथरूम ऐं बिजली जो को भी इंतजाम न आहे। स्कूल में असांजा मासूम शागिर्दनि सां गॾु गॾह ऐं बकरियूं मीहुनि सां गॾु तालीम पिराए रहिया आहिनि। असांजे स्कूल में 200 शागिर्द तालीम पिराए रहिया आहिनि, जंहिंजे करे शागिर्दनि जी फर्नीचर भी नाहे, ज़मीन ते वेही तालीम पिराए रहिया आहिनि। असां वसवारनि खे पुरज़ोर अपील कयूं था त असांखे जल्द खां जल्द स्कूल जो कमु कराए ॾिनो वञे, जीअं शागिर्दनि मां बेचैनी ख़त्म थिए ऐं पंहिंजी तालीम सुठे नमूने सां पिराए सघनि। रिपोर्ट करण अख्तियार अली वसान पे न्यूज़ ब्रिटिश।